एलान न्यूज़ पारां नसीराबाद जे समाजी वर्कर आसिफ अली काठे जे समाजी कमनि जी मञता तौरु शाम मल्हाई वई, जंहिंजा ख़ासि महिमान फैज़ फाउंडेशन जो चेयरमैन फैज़ चांडियो, इंसानियत वेलफेयर एसोसिएशन जो चेयरमैन न्याज़ हैदरी, सुजाग शहरीता, नसीराबाद जो सदर मंसूर सुमरो, समाजी वर्कर आसिफ काठे जो वालिद गुलाम मुस्तफ़ा काठियो हुआ। प्रोग्राम की सदारत एलान न्यूज़ के डायरेक्टर मोहम्मद रफ़ी लगारी कई। सुरई शाम में शहर ऐं भरपासे जे सियासी समाजी वर्करनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम के फैज़ चांडे, आसिफ काठे, मोहम्मद रफ़ी लगारी, न्याज़ हैदरी, मंसूर सुमरे, सखावत रिजवी, फ़कीर अली गुल कांदड़े, सूफ़ी गफ़ार चने, उबदा लगारी, कामरेड आशिक नूनारी, हरेश आहूजा, बशीर शेख ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त दुनिया जे ॿियनि कमनि कारनि जी भेट में सियासी ऐं समाजी कमु इंतिहाई ॾुखियो आहे। हिननि चयो त इंसानियत जा लाइ वॾो सबक़ु इहो आहे त पंहिंजो पेट बुखियो रखी ॿियनि जे पेट जी गुण कजे। मुक़ररिन वधीक चयो त वक़्त जी ज़रूरत आहे त पंहिंजे वतन, धरती ऐं आवाम जे लाइ कुझु करण जो सोचींदड़नि खे सियासी ऐं समाजी अमल में भरपूर किरदारु अदा करणु घुरिजे। प्रोग्राम में नसीराबाद जे शाइर अयाज़ खलील चिंजड़ी पंहिंजी शाइरी ॿुधाए वाह वाह कराए छॾी। प्रोग्राम जी आख़िर में नसीराबाद जे लोक फनकार फ़कीर मोहम्मद हसन जतोई सूफ़ियाना कलाम ॿुधाए प्रोग्राम में शिरकत कंदड़नि खे झुमाए छॾियो, जॾहिं त प्रोग्राम जी कंपेयरिंग जा फ़र्ज़ हमीद इनकलाबी सरअंजाम ॾिना। हमीद इनकलाबी, एलान न्यूज़, नसीराबाद। जिन जिन तारीफ़ जे जिन मान मर्तब जे लाइ मां लाइक़ न आहियां, उहो मान मर्तबो साईं रफ़ी लगारी समेत अवां सभिनी ॾिनो ऐं सच पुछो त ही शाम आसिफ काठी जो नाम न आहे, ही शाम साईं रफ़ी लगारी समेत तव्हां सभिनी दोस्तनि जे नाम ॾिया तव्हां। अल्लाह ताला जेको समाजी वर्कर जे केस के हाईलाइट कंदो आहे उहो जेन्युइन केस आहे, उहो पॉजिटिव आहे, छो जो उन माण्हू ॾिठो आहे जो धोखो ऐं फ्रेब जे हवाले सां उन्हनि माण्हुनि सां शहर जे अंदरि काफ़ी अहिड़ा फ्रॉड ईंदा आहिनि जो असांजे घरनि में मरीज़ आहिनि, पेशेंट आहिनि, पोइ माण्हुनि उन्हनि खे ॾिनो हिकिड़ो दफ़ो, ॿ दफ़ा, टे दफ़ा, पर उन्हनि मां उहे माण्हू ग़लति साबित थिया। हाणे काफ़ी डोनर जेके उहे आसिफ सां रिलेटेड आहिनि, उन नबी ज़ाहिरी नबूवत जे ऐलान खां अवल मके जे अंदरि ट्रस्ट कायम कया के मौली साहब खे पुछियो, ट्रस्ट कायम करे गरीबनि ऐं यतीमनि जी ख़िदमत कई। मौला अली अलैहिस्सलाम खे जॾहिं दौरे खिलाफत मिली त मौला खे जॾहिं गुस्ल ॾिनो पियो वञे त पुठी ते पिया नक्श ठहियल हुया त कंहिं पुछियो त ही छा आहे, त काइनात जे रसूल जे कंहिं घराणे चयो त मौला पंहिंजे बिस्तरे ते घटि सुता यतीमनि जे दरवाज़े ते घणो विया। अवां जेको कुझु कयो था इहो रायगान न थो वञे, उनजा कदरदान आहिनि। हिकिड़ा कदरदान उहे आहिनि जेके तव्हांखे साम्हूं अची चवंदा तव्हां ज़बरदस्त कमु था कयो, पर हिकिड़ा तव्हांजा कदरदान उहे हूंदा जेके तव्हांजो कदर सम्झंदे तव्हांखे शाबसूं ॾींदे ॾींदे न ॾेई सघंदा हूंदा। हर माण्हू जेकॾहिं पंहिंजे मथां इहा ज़िमेवारी आयत कंदो, जेकी हुनजे मथां ज़िमेवारी आहे, त मां सम्झां थो त अॼु हिकिड़ो आसिफ आहे, पाण जे करे हज़ारनि जे तादाद में आसिफ थी निकिरंदासीं त असांजे हिन मुआशरे जी जेकी हिन वक़्तु सूरत हाल बीठी आहे उहा कुझु बहितर वेंदड़। तज़लील थिए थी पई हर रोज़ कैंपनि में, तज़लील थिए थी पई हर रोज़ कैंपनि में, क़ौम वकील थिए थी पई हर रोज़ कैंपनि में। बेहस चूंडियल नुमाइंदनि जी हर हस मरी वई आहे, बेहस चूंडियल नुमाइंदनि जी हर हस मरी वई आहे। अवामी दाह दलील थिए थी पई हर रोज़ कैंपनि में। सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हो पाण ॻोल्हींदड़ आयो आहे, पाण खे ॻोल्हण आयो, पाण खे ॻोल्हण साईं, पाण ॻोल्हींदड़ आयो आहे, पाण खे ॻोल्हण आयो, पाण खे ॻोल्हण आयो, पाण खे ॻोल्हण। हिन मोहबती मिजाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन मोहबती मिजाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे।